नाज़रीन, कानपुर विच ज़मीनी तकरार तां हथियारबंदनि हमलो करे पीरसन खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे रहीम लाड़िक। जी रहीम, छा तफ़सील आहिनि? थाने जी हद ॻोठ दखेगढ़ी भरिसां पीरसन हाजी अब्दुल रज़ाक बिरोईअ जो गोली लॻल लाश हटायो आहे। इतला मिलण खानपुर थाने जो SHO तुफ़ैल अहमद हमदानी पुलिस साण करे वाक़े वारे हंधि पहुतो, जिते गोली लॻल लाश खणाए खानपुर अस्पताल पोस्टमार्टम लाइ आंदो वियो आहे। लाश अस्पताल में पियल आहे, जॾहिं त मक़तूल जो जेको आहे हिन वक़्त ताईं को बि वारस न पहुतो आहे। ॿुधायो पियो वञे त हिन जा वारस जेके आहिनि कुझु फ्रांस में ऐं सऊदी में रहंदा आहिनि पुट, ऐं हिन जो जेको ख़ानदान आहे, कुझु ख़ानदान जा फ़र्द जेके आहिनि उहे सांगर रहंदा आहिनि। पुलिस सां उन्हनि जो राब्तो थियो आहे, जेके सांगर खां रवाना थिया आहिनि लाश वसूल कंदा। ऐं मां इहो ॿुधाईंदो हलां त बिरोई बिरादरी जे अब्दुल रज़ाक बिरोई ऐं बशीर बिरोईअ में ज़मीन जी मालिकी ते कुझु वक़्तु अॻु तकरार हलंदड़ हुयो। पोती हाजी अब्दुल रज़ाक बिरोई वक़्त ब वक़्त SSPs DIGs तोड़े मक़ामी पुलिस वटि बार बार शिकायतूं कयूं। रेवेन्यू खाते वटि बि वियो, मगर हिन मिसकिन जी कंहिं बि मदद न कई। आख़िर अॼु हू गोलियुनि जो गाज बणिजी वियो। वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो आहे। रहीम, अव्हां जी महिरबानी।